नाज़रीन, फैज़गंज जे सियासी समाजी शख्सियत ऐं पेटे अलिफ जे अॻूणे सदर फ़कीर इक़बाल हुसैन मंगणहार जी यादि में पकाचांग में ताज़ियती प्रोग्राम मुनक़द कयो वियो। वधीक तफ़सीलनि लाइ ॾिसूं था अमरशर जी ही रिपोर्ट। उनमें को बि शक नाहे त मौत हिकु अटल हक़ीक़त आहे, पर के माण्हू अमलह माण्हू मरंदे मरंदे बि मौत खे शिकस्त ॾेई वेंदा आहिनि। मौत खां पोइ इंसान जो जेको किरदारु बचे थो उनखे को बि मौत मारे नथो सघे। अहिड़ो ई सुहिणे ऐं सुलझणे किरदार जो मालिक पेटियल फैज़गंज जो अॻूणो सदर, सियासी ऐं समाजी तौरु अलॻि सुञाणप रखंदड़ उस्ताद फ़कीर इक़बाल हुसैन मंगणहार बि हुयो, जेको हादसाती तौर ते असां सां जिस्मानी तौर ते त गॾु नाहे, पर संदसि अमर किरदारु असां में मौजूदु आहे। उस्ताद इक़बाल फ़कीर मंगणहार खे आयल माण्हुनि, उस्तादनि ऐं सियासी समाजी अॻुवाणनि लफ़्ज़नि ऐं लुड़कनि जी भेटा पेश कई। उस्ताद इक़बाल जे हिन तहज़ियती रेफरेंस में संदसि घर वारनि, यारनि, साथियुनि सारोणियूं सारे पंहिंजूं अखियूं आलियूं कंदा रहिया। संदसि तहज़ियती मेड़ाके में पेटे अलफ़ सिंध जो मरकज़ी अॻुवाण इंतज़ार हुसैन छुलगिरी मरहूम उस्ताद इक़बाल फ़कीर मंगणहार खे ॻोढ़नि में ॻोहियल लफ़्ज़नि सां कुझु भेटा हिन रीति पेश कई। हक़ीक़त इहा आहे त साईं इक़बाल न फ़क़ति फैज़गंज जो या ज़िले ख़ैरपुर जो, पर सिंध पेटियल जो हिकिड़ो इंतिहाई मुतहरिक फ़ाल ऐं बरजस्तो बाकिरदार हिकिड़ो उहिदेदार हुयो, अॻुवान हुयो, जेको न फ़क़ति उस्तादनि जो मुहाफ़िज़ हुयो, पर तंज़ीमी कल्चर मां धोतल पोतल निकितल हिकिड़ो बाउसूल इंसान हुयो। ऐं उन सां गॾोगॾु वॾी ॻाल्हि इहा आहे त तालीम दोस्त बि हुयो। जेका बुनियादी असां चाहियूं था त असांजे उहिदेदारनि में इहा क्वालिटी हुजणु घुरिजे। हुनजे अणमुदाए ते हिन विछोड़े ते जेतिरो हुनजे ख़ानदान खे सदमो पहुतो आहे, जेतोणीकि त असीं सम्झूं था त रिश्ता जेके आहिनि उहे रत जा बि थियनि था, पर उनखां वधीक अहसासनि जा रिश्ता बि थियनि था। कलंदर सिफ़त माण्हू हो ऐं तमामु हिकिड़ो बहितरीनु उस्ताद। ईअं न हिकिड़ो तव्हां ख़ुदि मीडिया जा माण्हू कॉन्सेप्ट आहे त बाबा त जेके लीडर आहिनि उहे ड्यूटी कोन था कनि, पढ़ाइनि कोन था। उहो हिकिड़ो रेगुलर उस्ताद हो, साइड ते न। पकाचांग जे प्राइमरी मेन स्कूल में त पोस्टिंग हुअसि ऐं असां सां गॾु इहो फ़र्क़ु ई न हो त को मांगस्टा जो ऐं पेटियल हर एजिटेशन में, हर उस्ताद जे इशू में, पोइ उहो टी ओ ऑफिस जो हुजे, डी ओ डायरेक्टर, इवन सेक्रेटरी ताईं हर अमल में गॾु हो। ऐं मुंहिंजो त भाउ दोस्त, मां असां सां सिटी बि गॾु कई। मंगणहार जे विछोड़े ते असां सभु जेके ॾुखार आहियूं त हू अहिड़ो वॾो किरदारु हो, जीअं पाणीअ जा कतरा हिकु दरिया खे ठाहींदा आहिनि, एॾो वॾो किरदारु हुयो जंहिंजे विछोड़े ते असां सभु ॾुखार आहियूं। अहिड़ो इंसानु ऐं हमदर्द, उहो प्राइमरी उस्ताद जो मसइलो हुजे या अवामी मसइलनि जे हल लाइ पाण पतोड़ींदड़ इंसानु हुयो। सिंध जे भलोड़ शाइर अदीब प्रोफेसर राज राजपर पिणु उस्ताद इक़बाल खे मंज़ूम भेटा पेश कई। उस्ताद जी हैसियत सां, हिकु शख़्स जी हैसियत सां सचपच त माना भाउ इक़बाल मंगणहार तमामु ख़ूबसूरत माण्हू हुयो, बहादुर माण्हू हो। पेटियल खे जिन हालतुनि मां हुन वठी ऐं काथे पहुचायो फैज़गंज जे पेटियल खे, त हुनजी जिदोजहद हुई ऐं हू हिकिड़ो लागर्ज़ क़िस्म जो माण्हू हुयो। असीं त इहे चवंदासीं त पेटियल फैज़गंज जो वॾो लास आहे। जॾहिं त संदसि पुटु नबील जॾहिं बाबा जूं यादूं स्टेज ते सारे रोई वेठो, तॾहिं उन महिल समूरे पिंडाल में वेठलनि जूं अखियूं पिणु आलियूं थी वियूं। फ़कीर इक़बाल हुसैन जे बाबा फ़कीर उस्ताद ग़ुलाम हुसैन मंगणहार, संदसि भाइरनि न्याज़ हुसैन मंगणहार, गुल फ़कीर मंगणहार पिणु उस्ताद इक़बाल जे यादुनि जी वरी आयल वीर ते अखियूं आलियूं कंदा रहिया। नूरियाबाद वेझो कुझु ॾियारा पहिरियां हिकु हादसाती मौत में हयाती विञाईंदड़ उस्ताद इक़बाल हुसैन जे फैज़गंज जे शहर पकाचांग में थियल इन तहज़ियती मेड़ाके में पेटियल जे मरकज़ी क़यादत इंतज़ार हुसैन छुरगरी, साईं हाजी गस्टा सिंध जो सदर साईं हाजी अशरफ ख़ासकेली समेत ग़ुलाम अली आमिर, अब्दुल क़यूम शर्फ, उनखां सवाइ ॿिया महिमान पिणु गॾु हुआ। कैमरा टीम सां अमरशर, मेहरान टीवी, फैज़गंज।